सिंध तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त अल्ताफ हुसैन सॼी दुनिया में जनापुर ठाहिण लाइ ज़ोर लॻाए रहियो आहे, पर वज़ीर आज़म इमरान ख़ान संदसि कुख मां निकितल MQM अॻवाननि खे नफ़ीस माण्हू सॾे पियो। गाड़ो शहर में STB पारां मरहूम अली बख्श लाशारी जो ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। हुन मौक़े ते मेड़ाके खे ख़िताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त इमरान ख़ान माज़ीअ में अल्ताफ हुसैन ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ लंडन में डुकंदो ऐं हाणे सदस्य पार्टीअ खे हुकूमत में अहम पोज़ीशन ॾिनी आहे। उहो ॾींहुं राति सॼो ॾींहुं मुआजिर देश ऐं जनापुर लाइ कमु पियो करे। हिते वरी इस्लामाबाद वारनि इमरान ख़ान 2007 ऐं 2008 में जॾहिं असीं लंडन वियासीं गॾिजी, असां उते वञी पार्टी जो इताद ठाहियो त इमरान ख़ान मूंसां गॾु जेको आहे लंडन में वकीलुनि जे ऑफिसुनि ते ढोड़ियो पिए। दादा हलो त वकील ॻोल्हियूं, कंहिं वकील खे करे हिन अल्ताफ हुसैन जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयूं, हिन खे बदिरायूं ई दहशतगर्द आहे। ऐं अॼु उहो जॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म थियो आहे त उहो अल्ताफ हुसैन वारी MQM उन जे कच्छ में विहारियूं वेठो आहे। ऐं छा थो चवे थो त इहे MQM वारा अहिड़ा नफ़ीस माण्हू मूं ज़िंदगी में कॾहिं कोन ॾिठा। हुन चयो त ज़िया पारां मुक़ररु कयल पघार ते कमु कंदड़ MQM इमरान ख़ान सां गॾिजी अटकलबाज़ी कंदे 73 जे आइन मां कराचीअ खे सिंध खां धार करण लाइ वस पई करे। इमरान ख़ान खे अहिड़ी उहा जेका सा तावीज़ ऐं धाॻो फेणूं हयो अथनि जो हाणे इमरान ख़ान तोते वांगुरु हुनजी तारीफ़ पियो करे। हाणे चवनि था त आइन में अहिड़ो को अटकल कढो, पाकिस्तान जे 73 जे आइन में अहिड़ी अटकल कढो जो सिंध ॿ थी वञे, कराची सूबो ठही वञे। हाणे उन लाइ हुननि आइन इस्लामाबाद जी पार्लियामेंट में हिकिड़ो बिल पास कयो आहे त हाणे पार्लियामेंट इस्लामाबाद वारी हुकुम करे सिंध ॿ थी वञे। डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध हिकु आहे जंहिंजा केर बि भाङा नथो करे सघे। STB कराची में 26 अक्टूबर खां अमन मार्च करे सिंध अमन सां मोहबत जो इज़हार कंदी, जंहिंमें लखे माण्हू शिरकत करे सिंध सां मोहबत जो वचन वरजाईंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।